आर्मी पेशावर पब्लिक स्कूल के शहीद शागिर्दनि की याद में खिपरे के निजी स्कूल के उस्तादनि शागिर्दनि पारां रैली कढी शहीद जो खिपरो ते शहीद शागिर्दनि के भेटा ॾियण लाइ हिते मोमबत्तियूं ॿारियूं पियूं वञनि। इन हवाले सां उस्तादनि शागिर्दनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अंदोनाक ऐं अलमनाक वाक़ियो जंहिं सॼी पाकिस्तान बल्कि पूरी दुनिया खे हिलाए रखी ॾियो। नंढा ऐं मासूम ॿार जेके पढ़ण लाइ विया हुआ वापसि उन्हनि जूं लाशूं आयूं। ईअं जो कि ॾींहं ते ॿारनि मासूम ऐं बेगुनाह ॿारनि खे शहीद कयो वियो। असीं उन जी सख़्तु मज़म्मत कयूं था ऐं उन्हनि जे वालिदेन सां गॾु बराबरि उन जे ॾुख में बराबरि शरीक थियण चाहियूं था, क्योंकि याद दिलाता है जो इन दहशतगर्दों के हाथों शहीद हो चुके थे। कितनी माओं की गोद उजड़ चुकी थी। अल्लाह इन दहशतगर्दों को निस्तो व नाबूद कर दे, आमीन। हम दहशतगर्दों के सख्त खिलाफ हैं। पेशावर में जो मासूम बच्चे मारे गए थे, पेशावर में जो मासूम बच्चे गए थे, अल्लाह उनके माँ बाप को सबर अदा फरमाए। इहो तमामु अफ़सोसनाक आहे। नंढड़ा मासूम ॿारड़ा स्कूल पढ़ण विया, मंझंदि खां पोइ इन्हनि जा लाश घर वापसि आया। पेशावर साने जूं सख़्तु लफ़्ज़नि में मज़मन कनि था। शहीदनि जे वारसनि सां गॾु आहिनि। उन्हनि चयो दहशतगर्दनि जेको इन्हनि खे डेॼारण जी कोशिशि कई हुई, पर हू इन्हनि इहो ऐलान कयो आहे त हू कलम ऐं किताब ज़रिए हुनजो पलांद कंदा। कैमरामैन फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध TV न्यूज़ खिपरो।